नाज़िन सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार शिकारपुर जो दौरो कयो आहे। उन मौक़े ते एसएसपी ऑफिस शिकारपुर पहुचण ते सूबाई घरू वज़ीर जो पुलिस ऑफिसरनि तरफ़ां इस्तक़बाल कयो वियो। जावेद राउ जो अहम ख़बर बाबति आगाह कयो आहे त सूबाई घरू वज़ीर ॾोहारियुनि ख़िलाफ़ तेज़ तरीन असराइती ऑपरेशन करण ते एसएसपी शिकारपुर शाज़ेब चाचड़ ऐं संदसि टीम खे मुबारकबाद ॾिनी आहे। सूबाई घरू वज़ीर ज़िया लंजार जो चवणु हो त सिंध रेंजर्स कचे वारनि इलाइक़नि में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन में बहितर नमूने हिसो वठी रही आहे ऐं कचे वारनि इलाइक़नि में पुलिस सां गॾु पहिरें मोर्चनि ते मौजूदु सिंध रेंजर्स जूं कार्रवायूं सारा जोगियूं ऐं क़ाबिल तारीफ़ आहिनि। संदसि चवणु हो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन तेज़ कया वञनि त जीअं शिकारपुर ज़िले में अमन अमान जी सूरतहाल बहितर बणिजी सघे ऐं अवाम जो पुलिस ते इतमाद मज़बूत थिए। सूबाई घरू वज़ीर चयो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ कचे वारनि इलाइक़नि में मोर्चनि ते मौजूदु पुलिस फोर्सिस खे सभु सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जो चवणु हो त असांजे पुलिस फोर्स जा बेखौफ़ ऐं बहादुर ऑफिसर हिकु गुलदस्ते जीअं आहिनि। उन मौक़े ते पीपीएम पी इम्तियाज़ अहमद शेख, डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब पठान, एसएसपी शिकारपुर शाज़ेब चाचड़, रेंजर विंग कमांडर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।